सांगर रिपोर्ट वसीम अकरम चांग मूजिब ख़बर शेयर कई पिया। सांगर नेशनल पार्टी सिंध ऐं सांगर सुजाकी फ़ोरम जे तरफ़ां सिंधु दरिया ते गैर क़ानूनी 6 केनाल तामीर करण ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ प्रेस क्लब सांगर जे साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी धरणे खे नेशनल पार्टी सिंध ऐं सुजाक फ़ोरम जे अॻवान ताज मरी, रमज़ान मेमण, अज़ीज़ मंगी, कामरेड रमज़ान मेमण, जब्बार जुनेजो, तालिब जाखरो समेत मुख़्तलिफ़ जमायत जे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंधु ते दाड़ो हणण कोन ॾींदासीं, सिंध जे पाणी ते दाड़ो नामंज़ूर, सिंधु दरिया ते कब्ज़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर। वावेला दा कम जॾहिं सिंध जो माण्हू मज़ामत लाइ निकितो आहे उनखे ख़बर आहे त बिटे निज़ाम खां वधीक असरु थींदो, MRD तहरीक खां वधीक असरु थींदो। पोइ मजबूरनि में पीपला निकिरनि था त असीं केनाल जे ख़िलाफ़ केनाल जे ख़िलाफ़ आहियो, पंहिंजे इस्तीफ़ा ॾियो, वज़ारतूं छॾियो ऐं सदारती महल मां निकिरो, सिंध जी हुकूमतूं छॾियो त पोइ चवंदासीं सिंध सचायो। बाक़ी नाटक हाणे कोन खपंदो। हाणे कब्ज़ा कयो, सिंध जी ज़मीन जो पाणी बंदि कयो, सिंध खे रेगिस्तान बणायो, सिंध खे बंजर बणायो। सिंध जो माण्हू इहे मज़ामत निकिरी चुको आहे ऐं सिंध जी तारीख़ ॿुधाए थी त सिंध जो माण्हू हमेशह विढ़ियो आहे, मरियो आहे, मारियो आहे, पर पंहिंजे हक़ लाइ हटियो न आहे। ऐं सिंधु दरिया ते केनालनि ख़िलाफ़ इंशाअल्लाह असीं विढ़ंदासीं। सिंधु दरिया ते हिकु कतरो असीं खणण कोन ॾींदासीं, पंहिंजे रत जे आख़िरी कतरे ताईं विढ़ंदासीं, मरंदासीं, मारंदासीं। पंजाब जा रोड रस्ता, हाईवे ऐं नेशनल हाईवे, रेलवे ट्रैक बंदि कंदासीं, जेके कोयला जेके तेल इहे बि इंशाअल्लाह बंदि कंदासीं। इन हुक्मरान खे ॿुधाईंदासीं त पाकिस्तान रुगो पंजाब कोन्हे, हीउ 4 सूबनि जो गुलदस्तो हो, पर 4 गुलदस्तनि खे पाण में तोड़ण था चाहियो, इन पन खे करण था चाहियो। बलोचिस्तान में बग़ावतूं हले पई, KPK बग़ावत